मुंहिंजो नालो ज़ैद पीरज़ादो आहे। तव्हांखे ख़बर आहे त असांजे समाज में गुर्दनि जी बीमारी काफ़ी आम आहे ऐं गुर्दो इंसान या बुकियूं जंहिंखे चइबो आहे इहो इंसान जे जिस्म जो अहम ऑर्गन आहे ऐं इहो जिस्म जी सफ़ाई कंदो आहे। जेकॾहिं इहो ख़राबु थी वेंदो त इंसान जो मौत बि वाक़िअ थी सघे थो। हाणे इहा कीअं ख़बर पवंदी त असांजा गुर्दा ठीकु कमु करे रहिया आहिनि या न? इन जे लाइ लेबोरेटरी टेस्ट कराइणी पवंदी। लेबोरेटरी टेस्ट खां सवाइ ख़बर नाहे पवंदी त तव्हांजा गुर्दा ठीकु कमु करे रहिया आहिनि या न। हाणे इन जे लाइ गुर्दनि जी ख़राबी जेका पहिरीं टेस्ट आहे जंहिंमें इहा ख़बर पवंदी आहे त तव्हांजे गुर्दे में का गड़बड़ आहे या न, उहा यूरिन DR आहे। ऐं इहा एॾी त सस्ती टेस्ट आहे जो इन जी क़ीमत रुगो 300 या 350 रुपया आहे। त असां आम तौर ते इहा ई शिकायत कंदा आहियूं न त असां ग़रीब माण्हू टेस्ट कीअं कराए, पर गुर्दनि जी बीमारीअ जी उहा टेस्ट जेका सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधाए त तव्हांजा गुर्दनि में का ख़राबी आहे या न, उहा यूरिन DR आहे जेका सिर्फ़ु 350 रुपयनि जी टेस्ट आहे। त इहा कराइणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं इन जो हिकिड़ो ॿियो फ़ाइदो इहो बि आहे त इन टेस्ट लाइ त मरीज़ खे इस्पताल वञण जी ज़रूरत न आहे। इन में हिकिड़ो कंटेनर मिलंदो आहे। फस्ट यूरिन जेको माण्हू सुबुह सां उथी जेको पहिरियों यूरिन हूंदो आहे, कंटेनर माण्हू मुफ़्त में मिलंदा आहिनि। तव्हां कंहिं बि लेबोरेटरी मां वठी अची घर रखो ऐं उन खां पोइ मरीज़ पहिरियों जेको सुबुह वारो यूरिन आहे उहो उन में पास करे ऐं लेबोरेटरी तव्हां 1 कलाक जे अंदरि तव्हां ॾेई अचो ऐं इहा 350 रुपयनि जी टेस्ट तव्हांखे ॿुधाईंदी त तव्हांजा गुर्दा ठीकु कमु करे रहिया आहिनि या न। इन में ॿियूं बि घणियूं शयूं हूंदियूं आहिनि। इन टेस्ट में तक़रीबन 10-15 पैरामीटर्स हूंदा आहिनि। तव्हांखे इहा ख़बर पवंदी त ग्लूकोज़ त नथो अचे, यूरोबायोलोनिजिन त नथी अचे। इन में लिवर जा ऐं ॿियूं टेस्टूं बि काफ़ी अची वेंदियूं आहिनि जंहिंसां तव्हांखे घणी मालूमात मिली वेंदी। त हिन वीडियो जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे इहो ॿुधाइजे त हिकिड़ी तमामु सादी, सवली ऐं सस्ती टेस्ट आहे जंहिंसां तव्हां पंहिंजनि गुर्दनि खे जी बीमारी जेकॾहिं थिए बि थी त उन जो बर वक़्तु तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। महिरबानी।